إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له. وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الحديث حديث محمد صلى الله عليه وسلم. وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أإذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج. أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج وبصرة وذكرى لكل عبد منيب. ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم. قل يا عبادي الذين أسرفوا على أنفسهم لا تقنطوا من رحمة الله إن الله يغفر الذنوب جميعا إنه هو الغفور الرحيم. हर किस्म जी हमदे सलाह वॾाई अने वाखाणा इबादत ऐं बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सदावार आहे जेको अल्लाह कुल कायनात जो तनहा ख़ालिक ज़मीन अने आसमान जो अकेलो मालिक आहे। रब्बे ताला जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल किए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन पांजे आखिरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़िरीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अजे ना जुमे जे अंदर खुतबे जो उनवान आहे अल्लाह जी रहमत खां मायूस न थियो। इंसान जी जिंदगी में दुख अने सुख अचनि था। कॾहिं का इंसान सुखी वे तो अने कॾहिं के इंसान दुखी थिए तो। पण हिकिड़ो मुसलमान अल्लाह के मञे वारो इंसान अल्लाह मथे ईमान रखे वारो इंसान दुखे में मुसीबते में तकलीफ़ में कॾहिं पण मायूस नथो थिए, बल्कि इंसान मथे दुख अने तकलीफ़ूं अचनि थियूं त इन इंसान के ये उम्मीद वे थी
जे अल्लाह ताला मूं मथां ई दुख लाइ दूर करे छॾींदो। पां मथे पंहिंजे सॼे मुल्क मथे हिंटाणे मिणी कथा वॾो ॾुख ई है कि बरसात जी सीज़न मटे पई, मुंद वञे पई अने पां बरसात खे सिकूं पिया। पां मुंहिंजा कई अहिड़ा माण्हू आहिनि जंहिं बरसात मुंहिंजा हाणे सोस पले छॾियो आहे। पां मां कई माण्हू अहिड़ा पण आहिनि जंहिं उमेद लाइ छॾी है जो हाणे मींहुं कीअं थींदो। कई माण्हू इन मज़ाक ने मश्करी में लगा पिया आहिनि जे माण्हू हीअं नमाज़ पढ़िया त पोइ इहो मुल्क खे जे ॿोड़े छॾियो। यानी उहो माण्हू जेको नमाज़ पढ़िया, अल्लाह वटि टुना दुआऊं घुरिया मींहं लाइ करे, अने अल्लाह मींहुं ना ई वसाए त उन्हीं जो ॾोह आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, अल्लाह जी रहमत एतिरी वॾी है जे पंहिंजा गुनाह दमे एतिरा वे, पण जहिड़ा अल्लाह ताला रोम करे मथे अचे थो त अल्लाह रब्बुल आलमीन के कंहिं पण इंसान जो को गुनाह नड़े नथो। पां इन ॻाल्हि जो इक़रार कयूं था कि पां मड़े गुनहगार आहियूं, पां मड़े खताकार आहियूं, पंहिंजा गुनाह घणा वधी विया आहिनि, पण अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत एतिरी वॾी है, अल्लाह जी माफ़ी अने मग़फ़िरत एतिरी वॾी है जे अल्लाह रब्बुल आलमीन चाहे त पां मिणी के हिकिड़े सेकंड में माफ़ करे छॾे। अने मींहुं जंहिं त्राण कई है, मींहुं जेको पिंड जो टाइम गिने पियो, ई पंहिंजे सब्र के आज़माए थो, पंहिंजे ईमान के आज़माए थो, अने पां मुसलमाने के अल्लाह रब्बुल आलमीन ई सिखाण चाहे थो जे बरसात जेको है, मींहुं जेको है, आसमान जो पानी जेको है, इन जी केतिरी क़दर अने क़ीमत हुअणी खपे। मींहुं जहिड़ा टाइम ते वसे थो तहिड़ा पां ईअं सम्झूं था जे मींहुं त ईअं वसी पियो, पां खे कॾहिं इहा ॻाल्हि यादि नथी वे जे मींहुं वसाईंदड़ अल्लाह ताला आहे। मींहुं वठो है, मींहुं पां मथे आयो, पंहिंजा खेत्र पां पोखिया, पंहिंजूं वाड़ियूं पां आबाद कयूं, तंहिंमां पां आबादियूं कढियूं, पां विकयूं, पां पैसा भेड़ा कया, इन्ही मिणी मिजा पां अल्लाह जो हक़ कढियो कि न कढियो, पां उन अल्लाह खे यादि कयो कि न कयो जंहिं पां मथे लगातार मींहं वसाया। हाणे पां खे ख़बर पए थी जे मुंहिंजा उहे खेत्र जंहिंमें हिंटाणे गोॾे सरखो जेको आहे गाह हुअणो खपे, जंहिंमें बेड सरखो मोर हुअणो खपे, अॼु उहे खेत्र सुका पिया आहिनि। मुंहिंजूं उहे वाड़ियूं जंहिंमें अॼु इंडी उभल खपे, आउं ॾिसां त मुंहिंजूं अखी ठरे, अॼु उते कीअं पन आहे। पंहिंजूं उहे नदियूं जंहिंमें जा मिठा पाणी 24 कलाक वहे पिया, उहे नदियूं सुकयूं पयूं आहिनि। पंहिंजा उहे तरा ने डैम जंहिंमें एतिरो पाणी वे जे 12 महीना पां खे के याद ई न वे, अॼु उहे डैम ने तरा पण पाणी खे सिकनि पिया। तैर पां खे ख़बर पए थी जे मींहुं जेको है इहा केतिरी अल्लाह जी वॾी नेमत आहे। मींहुं जरा ईअं वसी वञे त पां खे इहा ख़बर पण नथी वे जे मींहुं अल्लाह रब्बुल आलमीन जी केतिरी वॾी नेमत आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, अल्लाह रब्बुल आलमीन मींहुं वसाईंदो, इंशाअल्लाह ज़रूर वसाईंदो। पां खे अल्लाह ताला में उमेद है जे अल्लाह रब्बुल आलमीन जरा रोम करण मथे अचींदो तहिड़ा पंहिंजा गुनाह जेको आहे उहो अल्लाह खे कीन नणंदा। अल्लाह ताला पिन जी रहमत के साम्हूं निहारे करे, अल्लाह पिन जी मग़फ़िरत के साम्हूं निहारे करे पां मथे ज़रूर मींहुं वसाईंदो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो सूरह ज़ुमर जी आयत नंबर 53 में, कुल
या इबादियल्लज़ीना अस्रफू अला अंफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आई मुझे उन्हीं बाने के चो जे गुनाह करे करे पिंड मथे जुल्म कयो है, लगातार गुनाह कया, अल्लाह के नाराज कयो, अल्लाह जी रहमत रोकजी वही, आसमान जा दरवाजा बंद थी विया, हाणे ऊ माण्हू मींहं में जा, अल्लाह जी रहमत में जा, अल्लाह जी मग़फ़िरत में जा सोच पले वेठा आई। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एड़े मिणी माण्हू कहीं चो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत में जा मायूस न थियो। अल्लाह रब्बुल आलमीन के को मुंद, अल्लाह रब्बुल आलमीन की को सीजन नथी नड़े। पाण ईअं समझूं था जे हाँ त मुंद वेंदी रही, मुंद मटे वही, सीजन पूरी थी वही, बरसात अञा न वठी, हाणे को वसंदी। अल्लाह रब्बुल आलमीन मुंद जो मोहताज नाई। अल्लाह के जहर वसाइणो हुए अल्लाह रब्बुल आलमीन वसाए लॻे थो। अल्लाह रब्बुल आलमीन जहर पण कंहिं कम जो फैसलो करे थो, फयक़ूलु लहू कुन फयक़ूल, अल्लाह रब्बुल आलमीन चए तो थी वञ, वो कम थी वञे थो। अल्लाह रब्बुल आलमीन के को वस्तु नड़े नथी। पण हिकिड़ी शर्त ई है कि पाण गुनहगार ने खताकार आहियूं त अल्लाह रब्बुल आलमीन वटि माफ़ी मंगो, अल्लाह के याद कयूं, अल्लाह ने घरे के आबाद कयूं, अने जहर अल्लाह रब्बुल आलमीन पाण मथे मींहुं वसाए, पंहिंजी खेती थिए, पाण खे ढाई मिले, पंहिंजी आबादी वधे, पंहिंजे माल मिल्कत में जोको ऐसे खीर थिए, इन मिणी वस्तुएं में अल्लाह जो जोको हिस्सो थिए तो हिस्सो पाण कढो। पंहिंजे मुल्क में जा, पंहिंजी कौम में जा ज़कात ख़त्म थी वई, अने जरा ज़कात ख़त्म थिए थी तेरो करो थिए तो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वमा मनउ ज़कात अमवालिहिम इल्ला मुनि अल क़त्र मिन अस्समा वलौ लल बहाइम लम युमतरू। जे माण्हू पिन जे माल में जा, पिन जी खेतीअ में जा, पिन जे अनाज में जा, पिन जे पैसे मां ज़कात नथा ॾिए, रोके लाहीनि था, तेरा अल्लाह ताला अहिड़े माण्हू मथे आसमान मथां मींहुं रोके छॾे थो। पोइ जेकॾहिं ई बेज़बाना जानवर न वे, ई अबोल जानवर न वे, त अल्लाह रब्बुल आलमीन आसमान मथां मींहुं इन माण्हू मथे कॾहिं न वसाए। पर अल्लाह जरा मोड़ो वेलो मींहुं वसाए थो, तेरा इन अबोल बेज़बान जानवरें के अल्लाह ताला नियारे तो, इन मथे रोम करे तो, न मींहुं वसाए थो। कि मुंहिंजा अज़ीज़ो, अल्लाह जी रहमत मां मायूस न थियो, पण खाली उमेद मथे इंसान न हुए कि मड़े थी वेंदो। इंसान पिंड के पण कीअं का कोशिश कई खपे, इंसान पिंड के पण कीअं का मेहनत कई खपे। उहो इंसान जंहिंखे लखें जूं आबादियूं थी थियूं, उनजी वारी सुकई पई है, खेतर खाली पियो है, उन इंसान के वीचार हुअणो खपे जे केतिरा वर लगातार मूं मथे मींहुं वठा, मूं केतिरे लखें जूं आबादियूं कढियूं, केतिरा पैसा मूं कमाया, इन अल्लाह रब्बुल आलमीन जो मूं केतिरो शुक्र अदा कयो जंहिं अल्लाह ताला मड़े मूंखे ॾिनो आहे। अने उहा वस्तु हेर मूं वटां झटिजी वई है त मूंखे वरी अल्लाह ताला वटि अची करे सवाल करणो खपे, मूंखे अल्लाह खे अची करे सजदो करणो खपे। अने जेकी पण मूं ज़कात रोकई उहा ज़कात मूंखे ॾियणी खपे, पिन जे गुनाह जी माफ़ी मंगणी खपे। इन वस्तु जी पाण खे फिकर में यादि ई न आहे, पाण खे इहा यादि ई हुअणी खपे। मुंद ते वेंदी रही, मुंद न आई वई, सीज़न पूरी न आई थई, अने सीज़न पूरी थी वञे, मुंद वेंदी रहे त पण अल्लाह रब्बुल आलमीन खे इहा वस्तु नड़े नथी। अल्लाह जहर खपे तर मींहुं वसाए सघे थो। ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम जे बारे में ॾिसो हुना, इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिं पिंड जी सॼी ज़िंदगी ॾुखे में कटई है, आज़माइश मथां आज़माइशूं आ वयूं, इम्तिहान मथां इम्तिहान आया, तकलीफ़ मथां तकलीफ़ूं आ वयूं, अहिड़े अल्लाह जे बाने के अल्लाह रब्बुल आलमीन औलाद कीन ॾिने हुए। केतिरे वरें सुधी ख़बर है? 85 वरें सुधी इब्राहिम खे औलाद कीन मिलियो। पाण वटि त ॾोसल अॼु को 85 वरें जो आहे, पर न, इब्राहिम 85 वरें जो थियो,
तेस ताईं अल्लाह रब्बुल आलमीन औलाद जहिड़ी नेमत नाई ॾिने। पण इब्राहिम तय हूंदे अल्लाह जी रहमत में जा सोच की न भले में रब्बि हबली मिनस सालिहीन, रब्बि हबली मिनस सालिहीन। ए अल्लाह आऊं 85 वरे जो या पोड़ो ने पीरसन या पण तौजी रहमत में जा मायूस न या तो मुके नेक औलाद दे। इब्राहिम दुआ गोयो, अल्लाह रब्बुल आलमीन दुआ कबूल के। अल्लाह जा मलाइक अची करे इब्राहिम के खुशखबरी दिए था जे अल्लाह रब्बुल आलमीन तोके औलाद देण वारो है। इब्राहिम अलैहिस्सलाम चयो फबिमा तुबशिरून, आओ पोड़ो ने पीरसन थी रहियो या मुके केड़ियूं बशारतूं ॾियो पिया। आओ पोड़ो मुके औलाद पूरो थींदो, मुंहिंजी त मुंद पूरी थी वई, मुंहिंजी सीज़न पूरी थी वई, मुंहिंजी ॼमार वेंदी रही। तर वो अल्लाह जा मलाइक चवनि था ला तक़नुत मिन रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत में जा मायूस न थी। वला तकुम मिनल क़ानितीन, तू ना उम्मीद न थी। तर इब्राहिम अलैहिस्सलाम चवनि था वमन यक़नुत मिन रहमतिल्लाहि इल्ला ज़ालून, अल्लाह जी रहमत में जा को पण इंसान कदे ना उम्मीद नथो थिए। अल्लाह जी रहमत में जा ऊ मारो ना उम्मीद थी था जेको गुमराह आई। पां जे कदे गुमराह न आहियूं त अल्लाह जी रहमत में जा कदे मायूस न थी। मरियम अलैहिस्सलाम जो नालो आसान होना। मरियम हिकिड़ी अल्लाह जी नेक बानी है। पे जेको गुज़ारे वियो खाली मां उनखे जनम ॾिने अने पोइ मां उनखे सांडे पोइ मां पिंड जी जेको वई उन ज़करिया अलैहिस्सलाम जे हवाले कयईं जे मुंहिंजी धीअ खे तूं पढ़ाए तालीम ॾे इल्म ॾे। ज़करिया जेको हो मरियम जो मामू हो उनखे सांडे दुनिया जी दीन जी तालीम ॾिने। ज़करिया अल्लाह ताला जो को नेक मानून नबी हो, मरियम पर अल्लाह जी नेक बानी हुई। सुनो इन ॻाल्हि के, ज़करिया अलैहिस्सलाम वटि मरियम वई, जंहिं कमरे में मरियम अलैहिस्सलाम रहंदी हुई कुल्लमा दखल अलैहा ज़करियल मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा। ज़करिया अलैहिस्सलाम जहिर उन कमरे में वेंदा हुआ, जहिर उन रूम में वेंदा हुआ, तेर ॾिसंदा हुआ जे मरियम वटि किस्मे किस्मे जा फल फ्रूट पिया आहिनि। ऊ फल फ्रूट जंहिंजी सीज़न न आई, ऊन्हारे जा फल सियारे में, सियारे जा फल ऊन्हारे में मरियम के मिले। तर फरमायो अन्ना लकी हाज़ा, ए मरियम ही फल फ्रूट तो वटि क्या नो आया, मूं तोखे गिनी ॾिना न आई अने हिनी जी त मुंद न आई, सीज़न न आई, ई तोखे क्या नो मिलिया। मरियम चए थी हुआ मिन इंदिल्लाह, ई फल फ्रूट मूंखे अल्लाह रब्बुल आलमीन हलाए थो, ई मूंखे अल्लाह जी तरफ खां मिले था। जहिड़ा ज़करिया अलैहिस्सलाम ई सो जे बेमुंदा अने बे सीज़न जा जो कोई फल फ्रूट इन्ही फ्रूट जी सीज़न पण न आई, तंहिं हूंदे अल्लाह रब्बुल आलमीन मरियम खे ॾे पियो हुनालिक दआ ज़करिया रब्बहू। उन ई टाणे ज़करिया अलैहिस्सलाम अल्लाह ताला वटां दुआ घुरे था रब्बि हबली, ए अल्लाह रब्बुल आलमीन तू मूंखे नसीब कर, ओ नसीब कर ज़ुर्रियतन तय्यिबा, हिकिड़ी नेक औलाद मूंखे नसीब कर। अने ज़करिया जी हालत इहो वई कि सूरह मरियम में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया इज़ नादा रब्बहू निदान खफिया रब्बि इन्नी वहनल अज़्मु मिन्नी वश्तअल अर्रअसु शैबा। उन वक्त के याद कयो जरा ज़करिया अलैहिस्सलाम लिकी छिपी करे अल्लाह ताला वटा दुआऊं घुरंदो हो। ज़करिया लिकी छिपी करे अल्लाह ताला वटा दुआऊं घुरंदो हो, दिल में दुआऊं घुरंदो हो, कुला घुरंदो। खबर है ज़करिया पोड़ो ने पीरसन है, मथे जा वार अच्छा थी विया आहिनि अने अल्लाह ताला वटा औलाद मंगंदो त माण्हू मस्किरियूं कंदा जे पोड़ो माण्हू छिटकी वियो आहे, पोड़ो माण्हू चरियो थी रहियो आहे जे हेड़ो पोड़ो ने पीरसन उथी सघे नथो, मथे जा वार अच्छा थी विया आहिनि, हेर अल्लाह ताला वटा दुआऊं पियो मंगे जे मुंहिंजा रब मूंखे पुत्र ॾे। माण्हू मस्किरियूं कंदा एतिरे सुञ में तन्हाईअ में रात जो मड़े इंसान आराम कई तैर ज़करिया उठी करे अल्लाह रब्बुल आलमीन के सॾ करे ए मुंहिंजा रब तू मूंखे औलाद ॾे, ए अल्लाह तू मूंखे बचो ॾे, ए अल्लाह तू मूंखे पुत्र ॾे। लगातार लगातार दुआऊं घुरियो। अल्लाह रब्बुल आलमीन ज़करिया के करो चए या ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया, ए ज़करिया तो पोड़ो थी करे असां खे याद कए
तो असां वटि दुआऊं घुरे त हाणे सुण तोखे असीं पुत्र पण ॾियूं था अने पुत्र जो नालो यहया रखी ने तो असीं ॾियूं था। अल्लाह पुत्र मणी के ॾे थो पण पुत्र जो नालो अल्लाह नथो रखी ॾे। ज़करिया खे अल्लाह पुत्र ॾिने भेरो नालो पण रखी ॾिने जे हिन पुत्र जो नालो यहया हूंदो ई नालो अल्लाह ताला रखी ॾे। तो जरा कोई इंसान अल्लाह ताला के याद करे तो अल्लाह रब्बुल आलमीन ई नतो न्यारे ये सीजन आए त नाई मुंदा आए त नाई अल्लाह रब्बुल आलमीन नके ॾेई ॾे। इब्राहिम के जोको 85 वरे जी जमार में पुत्र ॾेई सघे तो। हेको नबी ज़करिया जोको पोड़ो ने पीरसन है अल्लाह उनके पुत्र ॾेई सघे तो। अल्लाह रब्बुल आलमीन पाखे पर रहमती ने बरकती भी ॾेई सघे तो। पर शर्त ये मुझा अजीजो कि पा अल्लाह रब्बुल आलमीन की याद कई पा ये न समझो कि अल्लाह रब्बुल आलमीन हाने मी की न वसाइंदो। जे कदे पा अल्लाह जी रहमत मां सोच पले छडियो त ई कुफ्र वारो कम थींदो। अल्लाह जी रहमत मां जो कोई इंसान सोच पले तो वो इंसान ईमान वारो नाई। इंसान के हमेशा उम्मीद होनी खपे कि अल्लाह रब्बुल आलमीन जरूर असां मथे मी वसाइंदो। या आजमाइश है, ये इम्तिहान है, ये पांजी परख है। अल्लाह रब्बुल आलमीन पांजे सब्र के आजमाए पियो जे ऐं केतिरो सब्र करे सघो था ऐं केतिरी आजमाइश जो कोई सहन करे सघो था। पा मिली कथा पहलो कम ई कयूं जे पांजो अल्लाह रब्बुल आलमीन मथे भरोसो हुअणु खपे। व अलल्लाहि फलयतवक्कलिल मुतवक्किलून। अल्लाह फरमाए माण्हू के अल्लाह मथे भरोसो रखियो खपे पांजो ॿिए कंहिं मथे भरोसो नाहे। ही जो आगाही ॾिनो हेतिरे ॾींहं जो मींहुं थींदो हीअ आगाही मड़ आगाहियूं खुटियूं थी वियूं पोइ सची न थई। ईमान वारो माण्हू अल्लाह मथे ईमान रखे अल्लाह मथे भरोसो रखे जे अल्लाह रब्बुल आलमीन कादिर है अल्लाह वटि कुदरत है अल्लाह वटि ताकत है अल्लाह ताला चाहींदो त निखार में मींहुं वसाए छॾींदो। पांजो भरोसो अल्लाह ताला मथे हुअणु खपे। अने ॿई ॻाल्हि ई है जे पां जेको रहियासीं अल्लाह रब्बुल आलमीन मथे भरोसो कयूं ईअं पिंड पिंड के पां न्यारियूं जे पां पिंड किथे उभा आहियूं पां पिंड किन हालत में जयूं। इन्नल्लाह ला युगय्यिरु बिक़ौमिन हत्ता युगय्यिरु बिअनफुसिहिम। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए अल्लाह ताला कंहिं पण क़ौम जी हालत तेस ताईं नथो बदले जैस ताईं क़ौम पिंड जी हालत के न बदलाए। मुंहिंजा अज़ीज़ो पांखे जेकॾहिं ये पंहिंजी हालत बदलाइणी है कि पांखे ॾुकार जेको आहे मुंहुं ॾेखारे पियो ॾुकार जा ॾूंगर पांखे नज़र अचे पिया ॾुखियो टाइम पां मथे अची वियो है इन ॾुकार के जेकॾहिं सुधार बनाइणो है इन जेको आहे सुके वस्तु के ख़त्म करे पांखे मींहुं जेकॾहिं खपे थो त पां पिंड पिंड के बदलायूं। जेकॾहिं ॾुकार जी जॻह मथे पांखे मींहुं खपे थो त गुनाह जी जॻह मथे पां नीकियूं कयूं पां नमाज़ पढ़ो पां अल्लाह के याद कयूं तौबा ने इस्तिग़फार कयूं। पां जेकॾहिं ईअं कंदासीं त अल्लाह रब्बुल आलमीन पां मथे ज़रूर ईअं वसाईंदो। अने हिकिड़ी ॻाल्हि इहा पण आहे जे अल्लाह रब्बुल आलमीन जे बारे में पां ख़ासो गुमान रखूं। पां ईअं सम्झूं था जे अल्लाह अञा न वसाए हाणे थोरो वसाईंदो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में फरमायो जे अल्लाह ताला फरमाए तो अना इंद ज़न्नि अब्दी फी बी जे मुंहिंजो बानो मुंहिंजे बारे में जहिड़ो गुमान रखे तो आउं उन से अहिड़ो व्यवहार कयां। मुंहिंजो बानो मुंहिंजे बारे में जहिड़ो गुमान रखे तो आउं उन जे बारे में अहिड़ो व्यवहार कयां तो। मुंहिंजो बानो जेकॾहिं ई गुमान रखे जे अल्लाह रब्बुल आलमीन मींहुं वसाईंदो अल्लाह फरमाए तो आउं मींहुं वसाईंदुसि। अने जेकॾहिं मुंहिंजो बानो ई उमेद रखे या ई गुमान रखे जे हाणे मुंद वेंदी रही टाइम पूरो थी वियो हाणे थोरो मींहुं वसंदो त मींहुं कीन वसंदो। मुंहिंजा अज़ीज़ो अल्लाह रब्बुल आलमीन जे बारे में पांखे हमेशा ख़ासो गुमान रखियो खपे जे अल्लाह रब्बुल आलमीन मींहुं वसाईंदो। अने मींहुं रोके त उन में कारण हिकिड़ो ई है हिकिड़ी हिकमत ई है जे पांखे ख़बर पए जे मींहं जी क़ीमत कोरो है ये बरसात जो को वसे थी ये केतिरी क़ीमती वस्तु है अने पां अल्लाह ताला वटा घुरो। दुआ जेको है मोमिन जो हथियार है। मोमिन के हमेशा अल्लाह रब्बुल आलमीन अॻियां दुआ लाइ करे हथ फैलाया खपे। पां एतिरा मड़े वेठा आहियूं पां चऊं त यार मींहुं न वठो पण जेकॾहिं आखियां सवाल पुछां जे आम जा केतिरा इंसान आहिनि जे अल्लाह ताला वटि हथ खणी करे चयो मुंहिंजा रब हाणे मींहुं वसाए केतिरा आहिनि। कई पंहिंजा अहिड़ा भाउ हूंदा जेको हिकिड़े फेरा पर ना ई घुरिया मींहुं
कई अड़ा हूंदा माणे के राहू डी पिया मींहुं नथो वसे या मौलाना आई दुआ करो मींहुं वसे हाजी साहब आई दुआ करो मींहुं वसे मियां जी आई दुआ करो मींहुं वसे अल्लाह हथ आंखे पण ॾिने अल्लाह ज़बान आंखे पण ॾिने ऐं पण पुछी सघो था ऐं पण अल्लाह ते राह ॾेई सघो था ऐं पण दुआ मंगी सघो था ऐं ॿिए खे कोन चओ था ठीक है दुआऊं मंगायो भले आई पर मुंहिंजा अज़ीज़ो पाण मुंहिंजा हर के इंसान मथे फर्ज़ है ओला पाण मिणी कीअं जी ज़रूरत है कंहिं हिकिड़े खे न आहे पाण मिणी वटि माल है पाण मिणी वटि खेत आहीं पाण मिणी वटि वाड़ियूं आहीं पाण मिणी जूं ज़रूरतूं आहीं पाण मिणी खे दिली दुआ घुरई खपे अने अहिड़ी पाण दुआ घुरो कि पाण जी दिलि मां धा निकिरे आसमान जा दरवाज़ा खुली वञे दुआऊं जेको अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल करे थो उन दुआ खे पाण भुली विया आहियूं दुआऊं घुरो कॾहिं दुआऊं घुरो सॼी दुनिया जरा आराम कंदल वे बड़े मिठी निंद्र में जरा सुतल वे तेरा ऐं अचो अल्लाह जे घर में ऐं तेरा अचो तन्हाईअ में सुञ में अल्लाह रब्बुल आलमीन अॻियां हथ फैलायो अल्लाह अॻियां झोली फैलायो मुंहिंजा रब मूंखां वॾो गुनहगार केरु न आहे मूंखां वॾो खताकार केरु न आहे आउं तुंहिंजो पापी बानू आहियां आउं तुंहिंजो गुनहगार बानू आहियां पर तो वटि हली आयो आहियां तूं गफ़ूर आहीं तूं रहीम आहीं तूं रहमान आहीं तूं बाज कंदड़ आहीं तूं माफ़ कंदड़ आहीं ऐं मुंहिंजा रब तूं मूंखे माफ़ करे छॾ अल्लाह रब्बुल आलमीन तैयार आहे पर पाण इन वस्तु लाइ करे तैयार नहीं ये कम करना ये अमल करना नमाज पढ़नी माफ़ी मंगनी अल्लाह वटि हथ फेराना दुआ घुरणी ई मने पाण नकी न थींदो बस नी वसी में आउं डायरेक्ट खेत्र पोखे अचां मुंहिंजा अज़ीज़ो एतिरो आसान न आहे अल्लाह जी रहमत हिकिड़ी क़ीमती वस्तु है तंहिं करे पाण पिंड खे अमल करणो पवंदो पाण खे जेकॾहिं अल्लाह जी रहमत खपे थी त अल्लाह ताला पण पाण खे खपे पाण खे अल्लाह नथो खपे पाण खे खाली अल्लाह जी रहमत खपे थी पाण खे मींहुं खपे थो पाण खे अल्लाह नथो खपे पाण खे मिणी कदा पहिरीं अल्लाह खपे पाण अल्लाह खे सजदो कयूं पाण अल्लाह खे यादि कयूं पाण अल्लाह अॻियां रो अल्लाह रब्बुल आलमीन मींहुं वसाए वॼंदो अल्लाह ताला फरमाए फकुल तुस्तगफिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा नूह अलैहिस्सलाम ते नजी क़ौम खे चवे ए मुंहिंजी क़ौम जा इंसानो ऐं अल्लाह ताला वटि सची तौबा कयो ऐं इस्तिग़फार कयो अल्लाह वटां माफ़ी मंगो पूरो थींदो युरसिलिस समा अलैकुम मिदरारा अल्लाह रब्बुल आलमीन आमते लगातार मींहुं वसाईंदो हल्का फुल्का न हिकिड़ो मींहुं वेंदो ॿियो मींहुं अचींदो टियों मींहुं अचींदो लगातार आमते रहमती ने बरकती मींहुं वसंदा आंजा खेत्र जेको ई मळे पूखजी वेंदा आजी नदियूं नाला मळे भरजी वेंदा आने डूंगरे में सावक थी वेंदी आंजो मुल्क आबाद थी वेंदो आजे माल में खीर थींदा आजी आबादी वधी थींदी हर जगह मते बरकत ने बरकत हूंदी पण शर्त इहे जे अल्लाह ताला वटि इस्तिग़फार कयो अल्लाह ताला वटि अची करे माफ़ी मंगो अल्लाह रब्बुल आलमीन आमते मींहुं वसाए मुंहिंजा अज़ीज़ो पाण अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत मां मायूस न थियूं अल्लाह ताला मींहुं वसाईंदो पर ई अमो कम पाण खे पण करे जायूं पाण खाली वेठा आहियूं रागो ॾियूं पिया ॻाल्हियूं कयूं पिया ॿ महीना वेंदा रहिया हाणे जे 3 महीना वेंदा रहिया अरे अल्लाह जा बाना 2 महीना विया 3 महीना विया अञा पण मुंद पई आहे मुंद न हूंदी अल्लाह ते पण वसाईंदो पाण अचो था खरा हेॾो डुकार पाण ते अची वियो हेड़ा ॾुखिया ॾींहं पाण मथे अची विया पंहिंजी मस्जिद में नमाज़ी को वधियो आहे को आहे जेको वधारे जो सजदो करे अॻे जेको 4 ॼणा हुआ उहे 4 में 4 पंजो माण्हू नथो अचे कंहिंखे पण एतिरी फिकर न आहे कंहिंखे एतिरी यादि न आहे कि मुंहिंजो माल बुख मरे पियो मुंहिंजा खेत्र सुकी विया मुंहिंजी वाड़ी खाली पई आहे हेड़ा ॾुखिया ॾींहं अची विया ने अल्लाह खां सवाइ ॿियो को वसाईंदड़ न आहे त आउं वञा अल्लाह जे घर में अल्लाह खे सजदो कयां अल्लाह वटि हथ फैलायां अल्लाह वटां घुरां अल्लाह ताला वसाए वेझे न ये यादि कंहिंखे न आहे इन वस्तु लाइ करे पाण तैयार न आहियूं अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए इज़ा अनअमना अलल इंसान अअरद वनआ बिजानिबि व इज़ा मस्सहु शर्रु कान यऊसा अल्लाह फरमाए जरा असीं अल्लाह ताला ते इंसान खे नेमत ॾियूं था पर तकब्बुर करे थो वॾाई करे थो मींहुं वसायो खेत्र वाड़ी में आबादियूं थिए डूंगरे में गाह थी चरे जो थिए त इंसान समझे थो जे हाँ ई मरे मुंहिंजे कारण थियो आहे एॾो तकब्बुर अची वञे कंहिंजी परवाह न कढे कंहिंजो सलाम न झले ज़कात ॾे न नमाज पढ़े न नेकी करे न तकब्बुर तकब्बुर वॾाई वॾाई में आबाद थियो वेठो आहे अल्लाह फरमाए व इज़ा मस्सहु शर्रु कान यऊसा पण जर इन इंसान मथे को तकलीफ़ अचे थी मुसीबत अचे थी मींहुं नथो वसे त मायूस थी वञे थो इंसान मायूस न थियो
अल्लाह जी रहमत मां सोच न पलियो पां अल्लाह ताला वटा दुआ घुरूं था कि अल्लाह रब्बुल आलमीन पां मथे मींहुं वसाए। इंशाअल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन पां मथे ज़रूर मींहुं वसाईंदो। पां खे वॾी उमेद है कि अल्लाह रब्बुल आलमीन पां जे मुल्क खे आबाद कंदो, पां जे मुल्क में अल्लाह सावक कंदो। अल्लाह ताला पंहिंजा डेम पंहिंजा तरा मड़े पां खे भरे ॾींदो। पां जे मुल्क में पां जे मार लाइ करे चरो थींदो, सावक थींदी, गाह थींदो। पां अल्लाह में उमेद रखिया वेठा आहियूं अने इन उमेद से अल्लाह रब्बुल आलमीन खे सॾ कयूं था। ए अल्लाह तूं गफ़ूर आहीं, तूं रहीम आहीं, तूं रहमान आहीं, तूं माफ़ कंदड़ आहीं। ए अल्लाह असां गुनहगारनि खे तूं माफ़ फरमा। ए अल्लाह असां मिणी की मींहं जी सख़्त ज़रूरत है। रब्बे ताला तूं असां मथे रहमती बरकती मींहुं वसा। ए अल्लाह असांजो माल जेको आहे उन में बुख मरे थो। ए अल्लाह असांजे माल मथां तूं उन बुखूं लाइ दूर फरमा। ए अल्लाह असांजे मुल्क खे तूं आबाद फरमा। ए अल्लाह जेके पण असांजा भाउ मुस्लमान भाउ परेशान हाल आहिनि उन्हनि जी परेशानी खे तूं दूर फरमा। जेके बीमार आहिनि के शिफ़ाए कामिला आजिला अता फरमा। जेके मरी वञी क़ब्रनि खे कुशादा फरमा। आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أولى وأكبر والله يعلم ما تصنعون